वो शाम जो रोए तिला, वो शाम खौफो इम्तिहान, वो आहटों की दहशतें, वो डूबती परछाइयाँ, तीरो तबर का बर्छियों का कारवां फैला हुआ, वो दूर तक लाशों पर दश्ते बेअमा फैला हुआ। हुसैन तेरी तरह कोई बाकमाल नहीं, हुसैन तेरी तरह कोई बाकमाल नहीं, तेरी मिसाल नहीं कोई भी मिसाल नहीं। एक एक करके सभी करबला में मारे गए, मगर किसी को भी करने का कुछ मलाल नहीं। कहा ये गाजी के लाशे ने हो गया पाबंद, चलाए तीर तो हुरमल तेरी मजाल नहीं। अगर तू चाहे तो शर के गरब में कुछ न बचे, अली से कम तो ए ज़ैनब तेरा जलाल नहीं। वो दश्त करबो बला का वो अल्लाह की सदा, किसी को भी अली असगर तेरा ख्याल नहीं। वो मुस्तफ़ा की नवासी वो शाम का बाज़ार, किसी को उसकी रिदा का मगर कोई ख्याल नहीं। करबला जो ज़िक्र ईंदे ई हर एहसास वंद इंसान जो अखियूं आलियूं थी वेंदियूं आहिनि ऐं माण्हू रोई पवंदो आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे करबला जे सफ़र ऐं इराक़ जे तारीख़ी पस मंज़र में करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन कीअं पहुता, उते यज़ीदी लश्कर साम्हूं हुर कीअं अची इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे काफ़िले खे रोकियो ऐं करबला जो कज़ियो कीअं बर्पा थियो। इन समूरे तारीख़ी पस मंज़र में करबला जे वाक़े ऐं करबला में क़ाइम शहीदनि जे रोज़नि मुतलिक़ हिन रिपोर्ट में ॾिसंदासूं। रसूल अकरम हुसैन मुझे से जुदा नहीं है। इराक़ जंहिंखे तारीख़ मेसोपोटेमिया जे नाले सां यादि करे थी, बाबुल नैनवा जी तारीख़ बि इराक़ जी तारीख़ आहे। जाग्राफ़ियाई तौर इराक़ टिनि खंडनि अफ्रीका, एशिया ऐं यूरोप जे विच में हिकु पुल आहे। इराक़ जी मजमूई पखेड़ 4,38,446 स्क्वायर किलोमीटर आहे ऐं इराक़ में 18 सूबा आहिनि। बगदाद इराक़ जो तख़्तगाह आहे, जंहिंखे बगदादुर रशीद बि चवंदा आहिनि। बगदाद जी तामीर अबू जाफ़र अल मंसूर जे ज़माने में थी। बगदाद साइंस ऐं फ़नी इल्मनि जो वॾो मर्कज़ रहियो आहे। मस्जिदुल आज़म बगदाद जी वॾियुनि मस्जिदुनि मां हिकु अहम ऐं तारीख़ी मस्जिद आहे ऐं इन मस्जिद खे मस्जिद इमाम अबू हनीफ़ा बि चवंदा आहिनि। इमाम अबू हनीफ़ा जी वफ़ात 200 हिजरी में थी। इमाम अबू हनीफ़ा जी मज़ार बि उन ई मस्जिद में आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो शागिर्द हो। इन खां अलावा मुस्फ़ा वारे हंधि मस्जिद गीलानी बि आहे। हीअ जॻह बाबुल शेख जे नाले सां मशहूरु आहे, जिते शेख हज़रत अब्दुल क़ादिर गीलानी जी मज़ार बि आहे। शेख अब्दुल क़ादिर गीलानी 470 हिजरी में ईरान में कैस्पियन सी जे उत्तर में गीलान सूबे में पैदा थियो। गीलान जो शजरो हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम सां मिले थो। शेख मारूफ़ अल कुरखी जी मस्जिद बि तमामु क़दीमी मस्जिद आहे। मारूफ़ अल कुरखी जी मज़ार बि बगदाद में आहे ऐं मारूफ़ अल कुरखी जी वफ़ात बि 200 हिजरी में थी। हीअ नज़र ईंदड़ मस्जिद बगदाद जी मस्जिद बिरासा आहे।
हीअ पिणु बगदाद जी क़दीम मस्जिद आहे। मस्जिद बिरासा में हज़रत कंबर जी मज़ार आहे। इहो अल काज़मिया इराक़ जो क़दीम इलाइक़ो आहे। शहर बगदाद जी तामीर खां बि घणो अॻु हीउ शहर मौजूदु हो ऐं हिन शहर जो नालो शोमेनिरीद हो, जंहिंजी अरबी में माना आहे कारो नाणो। हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जी शहादत 183 हिजरी में थी। हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जो हिन जॻह ते ई मुक़बरो वॾियो वियो। हीअ जॻह इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे मुक़बरे सबबु उन वक़्त खां अल काज़मिया जे नाले सां सॾिबी अचे। अल काज़मिया लफ़्ज़ जो मतिलबु आहे अहिड़ो माण्हू जंहिंखे पंहिंजी कावड़ ते ज़ाब्तो हुजे। ऐं हीउ स्क्रीन ते नज़र ईंदड़ रोज़ो मुबारक हज़रत इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जो आहे। इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम 219 हिजरी में वफ़ात कई ऐं संदसि रोज़ो मुबारक बि हिन ई जॻह ते जोड़ियो वियो। हज़रत इमाम मूसा काज़िम ऐं हज़रत इमाम मुहम्मद तक़ी जवाद जे रोज़नि जी तामीर सबबु हिननि जॻहनि ते शहर क़ाइमु कया विया, जिन खे अल काज़मीन ऐं अल जवादेन सॾियो वेंदो आहे। हिननि रोज़नि जी ज़ियारत कंदड़नि लाइ हिते अक़ीदतमंदनि जो पंहिंजो ई तरीक़ो हूंदो आहे ऐं मोमिननि जे अहिड़े तरीक़े खे लफ़्ज़नि जी पोशाक हरगिज़ नथी ॾेई सघिजे। हुसैन मुझे से जुदा नहीं है कौले पाके रसूल अकरम अॻूणे इराक़ जे सदर सद्दाम हुसैन 160 किलो ख़ालिस सोन इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम ऐं इमाम मुहम्मद तक़ी अलैहिस्सलाम जे रोज़नि जे गुंबज़नि जी अदावत लाइ ॾिनो हो। जो इब्ने हैदर से बोझ रखे। इमाम सगोरनि जे ज़िक्र खां पोइ करबला जे सफ़र तरफ़ हलूं था ऐं ॾिसूं था त करबला जी तारीख़ी हैसियत छा रहंदी पई आई आहे। करबला इराक़ जे तारीख़ी शहर बगदाद जे उत्तर ओलह में आहे। बगदाद खां करबला 105 किलोमीटर आहे। करबला हिकु सूबो आहे। करबला जे वेझो 4 ॿिया बि सूबा आहिनि, जिन में बगदाद, बाबल, नजफ़ ऐं कूफो शामिल आहिनि। करबला जे मैदानी इलाइक़नि में बाग़ आहिनि ऐं इन्हनि बाग़नि खे उपाइण लाइ हिकु नदी बि मौजूदु आहे, जंहिंखे नहरुल हुसैनिया चयो वेंदो आहे। करबला फिरात नदी जे ओलाहीं किनारे आहे। करबला इराक़ जे क़दीम शहरनि मां हिकु आहे। करबला जी तारीख़ बाबल जे ज़माने खां मौजूदु आहे। क़दीम वक़्त में करबला जो नालो कुलबुल एलिया हो। करबला जी कुल आबादी में नंढा नंढा ॻोठ हुआ ऐं मजमूई आबादी खे कुर्रे बाबल सॾियो वेंदो हो। हिन में मौजूदु ॻोठनि जा नाला नैनवा, अल ज़ाहिरिया, शकुल फिरात, हमारा ऐं मारिया हुआ ऐं बाद में उन्हनि हाड़नी इलाइक़नि ते करबला नालो पियो। हिन ज़मीन खे अल करबो बला बि सॾियो वेंदो हो। करबला जो वजूद इस्लाम खां अॻु क़दीम वक़्त खां मौजूदु हो। हिन ज़मीन ते अलसानियुनि नाले हिकु क़ौम मौजूदु हुई, पर तन ॾिहाड़नि में जेसीं ताईं करबला जो वाक़ियो साम्हूं न आयो हो त हिन धरती जी का ख़ासि ऐं घणी अहमियत न हुई। पर करबला खे पूरी दुनिया में जेका इज़त ऐं मान हासिलु आहे, उन जो बुनियादी सबबु अहले बैत ऐं संदन साहिबनि जी शहादत आहे, जेका 10 मुहर्रम 61 हिजरी में हिन जॻह ते थी। उहे कहिड़ा सबब हुआ जो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने मां निकिरण लाइ मजबूर थियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मदीने मां निकिरणु न पंहिंजी मर्ज़ी हलाइणु हो ऐं न ई को संदसि जंग जो ख़्यालु हो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीनो सिर्फ़ु उन लाइ छॾियो त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में जेकी ख़राबियूं ऐं बुछड़ायूं पैदा थी पियूं हुयूं, उन्हनि खे वञी हू रोके हा ऐं उन्हनि जी सही रहनुमाई करे हा ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं सुनत खे हिकु भेरो ॿीहर ज़िंदा करे हा। मदीने खां मके जो सफ़र 250 मील आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम 3 शअबान जुमेरात इराक़ सफ़र जी शुरूआत कई ऐं 5 ॾींहंनि में सफ़र पूरो कयो। मदीने मां रवानगी वक़्तु हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाने हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पंहिंजी अमड़ हज़रत बीबी फातिमतु ज़हरा जी मज़ार तां मोकिलायो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॼातो थिए त हाणे हू मदीने वापसि न मोटी सघंदो, तंहिं करे हज खे उमिरे में तब्दील कयाऊं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम नथे चाहियो त काबे जी अज़मत ते को वार थिए, तंहिं करे 8 ज़ुल्हज अंगारे ॾियारे पाण मके मां रवाना थिया। रस्ते में सफ़ा, तगयम, ज़ाते इराक़, हाजिर ऐं ज़रूद वारा इलाइक़ा पार करे जॾहिं सालदिया वारे हंधि पहुता त खेनि मुस्लिम इब्न अकील ऐं हानी इब्न उरहा जी शहादत जी खेनि ख़बर मिली। हीअ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी पहिरीं क़ुर्बानी हुई जेका ख़ुदा जी राह में पेश कई वई। इन खां पोइ ज़बाला वारे इलाइक़े खां थींदे जॾहिं फ़िरात नदीअ ते पहुता त पाण मोहरम जो चंड ॾिठाऊं। ज़ूसनिया वारे हंधि हुर जे लश्कर संदन काफ़िलो रोकियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुर खे फरमायो त असांखे ज़ाहिरिया या शुगिया जो ॻोठु वञणु ॾियो, पर हुर न मञियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम थोरो अॻिते वधियो ऐं माण्हुनि खां पुछियईं त हीअ कहिड़ी जॻह आहे ऐं इन जॻह जो नालो छा आहे? माण्हुनि चयो करबला। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़ुलजनाह तां हेठि लथो ऐं चयाऊं त हीअ ई असांजी मंज़िल आहे। ख़ैमा लॻाया विया। हिकु तरफ़ अहल बैत जा ख़ैमा हुआ, कासिम इब्न हसन, अबुल फज़ल अब्बास, अली अकबर ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन जा ख़ैमा बि उते ई लॻाया विया। ऐं हीअ ई उहा जॻह आहे जेका सिर्फ़ु निमाज़ लाइ चूंड कई वई हुई। हिन जॻह खे अॼु मेहराबुल हुसैन चयो वेंदो आहे। फ़िरात नदी रिज़वानिया वारे हंधां निकिरे थी ऐं हिन नदी मां मुसेब ऐं हिंदिया जी जॻह तां थींदे अल कुफल वारे हंध ताईं वञे थी। माज़ी में जॾहिं करबला वारो कज़ियो थियो उन वक़्तु रिज़वानिया वटां हिकु नदी निकिरंदी हुई जेका सिबदुल हिंद ताईं दरिया खां अलॻि वहंदी हुई। हीअ ई उहा नदी आहे जंहिंजे वेझो करबला वारो वाक़ियो पेश आयो। अॼु हिन नदी जो वजूद करबला में न आहे, पर हिकु नदी जो वजूद आहे जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े खां गच फ़ासिले ते आहे ऐं हिन नदी खे अॼु नेहरे हुसैनिया चयो वञे थो। उठती रही मौज तेरी अलक़मा, एक मश्क पानी के लिए अब्बास के शाने कटे, नदी लहू की बह गई, हुर यज़ीद जी फ़ौज जो सिपह सालार हो। हिकु भेरे हुर ऐं यज़ीद जी फ़ौज वटि पाणी ख़तमु थी वियो हो। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे इहा ख़बर पई त हुर ऐं संदसि लश्कर लाइ हुकुम कयाऊं त खेनि ऐं संदनि जानवरनि खे बि पाणी पीआरियो वञे। ऐं पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे वफ़ादार साहबिन हुर जे लश्कर खे सॾे सॾे पाणी पीआरियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इन इख़लाक़ ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जी हक़ीक़ी तर्जुमानी हज़रत अबू तालिब, हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं हज़रत फातिमतु ज़हरा जी रवायतुनि जी जॾहिं हुर अहिड़े नमूने झलक ॾिठी त कंधु झुकाए हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ख़ैमे तरफ़ पंहिंजा हथ पुठी पोयां ॿधी वधियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे जॾहिं इहा ख़बर पई त हुर संदसि ख़ैमे तरफ़ वधी रहियो आहे त पाण अॻिते वञी संदसि आजियां कयाई। हुर हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम वारो दरख़्वास्त कई त हू पंहिंजी ग़लती जे अज़ाले ख़ातिर तव्हां तरफ़ां यज़ीदी लश्कर सां जंग करणु घुरे थो। हुर खे इजाज़त मिली। हुर जंग जे मैदान में वियो, ज़ख़्मी थी घोड़े तां किरण लॻो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे आवाज़ ॾिनाई। हुर जो आवाज़ ॿुधी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंग जे मैदान में पहुतो ऐं हुर करबला में शहादत जो जाम पीतो। वो शाम जो रोए तिला, वो शाम खौफो इंतहा, वो शाम जो रोए तिला, वो शाम
खौफ इम्तिहान, वो आहटों की दहशतें, वो डूबती परछाइयाँ, तीरो तबर का बर्छियों का कारवां फैला हुआ, वो दूर तक लाशों पर दश्ते बेअमा फैला हुआ। ये जगह मुसीब वारी जगह आहे। मुसीब हिकु नंढड़ो ॻोठु आहे जेको करबला खां 40 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। हज़रत मुस्लिम इब्न अकील जे फर्ज़ंदनि हिते सैयद मुहम्मद ऐं सैयद इब्राहिम जूं मज़ारूं आहिनि। हज़रत मुस्लिम इब्न अकील सफ़ीर हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुआ। मुस्लिम इब्न अकील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ख़त कूफ़ियुनि नाले आंदो हो। संदसि फर्ज़ंद मुहम्मद ऐं इब्राहिम बि साणसि गॾु हुआ। हज़रत मुस्लिम खे शहीद कयो वियो ऐं संदसि फर्ज़ंदनि खे क़ैद कयो वियो हो ऐं बाद में खेनि बि शहीद कयो वियो हो। हीअ हज़रत ओन जी मरकज़ आहे जेका करबला खां 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। हज़रत ओन जनाब ज़ैनब सलामुल्लाहि अलैहा जा फर्ज़ंद आहिनि ऐं हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो पोटो हो। हज़रत ओन करबला जे मैदान में 9-10 सालनि जो हो ऐं बीबी ज़ैनब सलामुल्लाहि अलैहा पंहिंजे भाउ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते 9-10 सालनि जे नंढड़े ओन खे क़ुर्बान करे छॾियो हो। वॾनि समेत नंढड़नि ॿारनि जी बि करबला जे मैदान में इहा ख़्वाहिश हुई त संदन फ़ौज जो अलम खेनि नसीब थिए। हज़रत अब्बास अलमदार जो रोज़ो मुबारक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े खां 350 मीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं गाज़ी अब्बास जे ॿिन्ही रोज़नि जे विच ते कुशादो अंगण आहे। अंगण में खजी जा वण वॾे अंग में नज़र अचनि था। हज़रत अब्बास इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नंढो भाउ ऐं हज़रत अली इब्न अबी तालिब जो फर्ज़ंद आहे। हज़रत अब्बास जी अमड़ जो नालो उमुल बनीन आहे जंहिंजो तालुक़ बनी तलाब क़बीले सां हो ऐं हज़रत उमुल बनीन खे 4 फर्ज़ंद हुआ जेके करबला जे मैदान में शहीद थिया। करबला में हाय फरियाद किसी की के बरादर दौड़ो, अरे कोई चिल्लाती है अब्बास से दिला भई दौड़ो। हज़रत अब्बास अलमदार जे रोज़े जो अंगण तमामु वॾो आहे। अंगण जा 8 दरवाज़ा आहिनि जंहिंजा नाला बाबे इमाम हसन, बाबे इमाम हुसैन, बाबे साहिबुज़्ज़मा, बाबे इमाम मूसा इब्न जाफ़र। इन्हनि दरवाज़नि जो मुंहुं ओलह तरफ़ आहे जॾहिं त बाबे अमीरुल मोमिनीन ऐं बाबे इमाम रज़ा जो अंगण ओभर तरफ़ आहे। बाबे क़िबला जो अंगण उत्तर में आहे। ॾखिण में हिकु दरवाज़ो आहे जंहिंखे बाबे इमाम जवाद चयो वेंदो आहे। हज़रत अब्बास अलमदार जे रोज़े जे गुंबज़ जी मथां 39 मीटर ऐं मीनारनि जी मथां 44 मीटर आहे जॾहिं त अंगण जी वेकर 9300 मीटर आहे। हज़रत अबुल फज़ल अब्बास अलमदार जे रोज़े जी जड़ावत ख़ालिस सोन सां कई वई आहे ऐं रोज़े जे अंदरें हिसे में क़ुर पाक जूं आयतूं लिखियूं वियूं आहिनि। हज़रत अब्बास जी विलादत 4 शाबान ते थी। जॾहिं हज़रत अब्बास जी विलादत थी ऐं जॾहिं हज़रत अब्बास अञा अखियूं न खोलियूं हुयूं तॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम चयो त हुसैन खे घुरायो। हुसैन अलैहिस्सलाम जे अचण सां हज़रत अली अलैहिस्सलाम हज़रत अब्बास अलमदार खे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हथनि में ॾिनो ऐं हज़रत अब्बास अखियूं खोलियूं। तॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज़रत अली अलैहिस्सलाम जन खां पुछो त तव्हां मुंहिंजे भाउ जो छा नालो रखियो आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो त अब्बास। अब्बास जी माना आहे त ॾुखायल शींहुं। हज़रत अब्बास अलमदार जी तरबियत हज़रत अली अलैहिस्सलाम, हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शफ़क़त हेठि थी। हज़रत अब्बास करबला जे मैदान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हर फ़ैसिले वक़्तु सलाहकार जी हैसियत हेठि इमाम जे हुकुम ते लबेक कंदो रहियो। सन 60 हिजरी में इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने मां सफ़र जी शुरूआत कई। हज़रत अब्बास खे पाण सफ़र जो सामान तयारु करण जो हुकुम ॾिनाऊं, पाण हुकुम जी तामील कयाऊं। हज़रत अब्बास अलमदार जी वालद उमुल बनीन हज़रत अब्बास खे हिदायत कई त
मुंहिंजा 3 पुट बि तव्हां सां गॾु वञी रहिया आहिनि ऐं मूं सॼी हयाती बीबी फातिमत ज़हरा जे घर जी कनीज़ बणिजी गुज़ारियो आहे। हुसैन अलैहिस्सलाम ते जेकॾहिं को वक़्तु अचे त पंहिंजी जान खे हुसैन अलैहिस्सलाम जी जान खां वधीक न रखजांइ। कि अर्ज मेरे जिस्म पे जिस वक्त तक है सर, मुमकिन नहीं है ये कि बढ़े फौज बद गोहर। तेरें खींचे जो लाख तो सीना करूं सिपर, देखें उठा के आंख ये क्या ताब क्या जिगर। सावंत हैं पिसर असद जुल जलाल के, गर शेर हो तो फेंकते आंखें निकाल के। खादमे देरीना, जानसार, फर्जंद, जीनत पहलू, वफाशुआर, अलमदार, यादगार पिदिर, फ़ख्र, रात रसा, ये तमाम सिफ़तूं हज़रत अब्बास में मौजूद हुयूं। करबला में रसूल पाक जे ख़ानदान जी हर फ़र्ज़ नुमाइंदगी करे रहियो। हसन जी नुमाइंदगी हज़रत कासिम करे रहियो। हुसैन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुमाइंदगी करे रहियो, जॾहिं त हुसैन अलैहिस्सलाम जी नुमाइंदगी अली अकबर करे रहियो हो, त ॿिए तरफ़ अब्बास हज़रत अली अलैहिस्सलाम जी नुमाइंदगी करे रहियो हो। आशूरे जी जॾहिं सुबुह थी त हिकिड़ो ई सुवाल सभिनी जे ज़हन ते हो त हुसैन जी फ़ौज जो अलम कंहिंखे नसीब थींदो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम बीबी ज़ैनब सलामुल्लाहि अलैहा सां मशवरो कयो त भेण, हीउ वक़्तु अलम कंहिंजे हवाले करण जो वक़्तु आहे, तव्हांजी सलाह छा आहे? बोली बहन कि आप भी तो लें किसी का नाम, है किस तरफ तवज्जो सरदार खास व आम। कुरान के बाद है तो बस आपका कलाम, गर मुझसे पूछते हैं शहे आसमां मकाम, शौकत में कद में शान में हमसर कोई नहीं, अब्बास नामदार से बेहतर कोई नहीं। बीबी ज़ैनब हज़रत अब्बास अलमदार जो नालो खयो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम अली अकबर खे चयो त चाचे खे चयो त खेसि पुफीअ यादि कयो आहे। अब्बास आए हाथों को जोड़े हुजूर शाह, जाओ बहन के पास ये बोला वो दी पना। ज़ैनब वहीं अलम लिए आईं बइज़्ज़ुजा, बोले निशान को लेके शहे अर्श बारगाह, इनकी खुशी है जो रजा पंजतन की है। लो भाई लो अलम, ये इनायत बहन की है। हज़रत बीबी ज़ैनब गाज़ी अब्बास खे अलम ॾिनो। नजफ़ तरफ़ मुंहुं करे हज़रत अब्बास चयो त मुंह करके सूए कब्र अली फिर किया खिताब, जर्रे को आज कर दिया मौला ने आफताब। ये अर्ज खाकसार की है या अबू तराब, आका के आगे हूँ मैं शहादत से कामयाब। सर तन से इब्ने फातिमा के रूबरू गिरे, शब्बीर के पसीने में मेरा लहू गिरे। हुसैन अलैहिस्सलाम जी लाडली सकीना हज़रत अब्बास खां पानी जी ख्वाहिश कई। अब्बास मुस्कुरा के पुकारे कि आओ आओ अम्मू निसार, प्यास से क्या हाल है बताओ। बोली लिपट के वो कि मेरी मश्क लेते जाओ, अब तो अलम मिला तुम्हें पानी मुझे पिलाओ। तोहफा न कोई दीजिए न इनाम दीजिए, कुर्बान जाऊं पानी का एक जाम दीजिए। हज़रत अब्बास सकीना जी ख्वाहिश ते पाणी जी ॻोल्हा लाइ निकिरी पियो। जंग जे मैदान में वियो, यज़ीदी फ़ौज विचां रस्तो ठाहींदे अॻिते वधियो। बीबी सकीना जी पाणी जी मश्क भरियाऊं ऐं ख़ैमनि तरफ़ वधणु लॻो त यज़ीदी फ़ौज संदसि हिकु ॿांह कलम कई। पाण मश्क ॿिए हथ में खयाऊं त ॿी ॿांह बि कलम कई वई। सकीना जी पाणी वारी मश्क किरी पई। वो शाम जो रोए तिला, वो शाम खौफो इम्तिहान, वो हीअ ई उहा जॻह आहे जिथे इमाम हुसैन अलैहिस्सलाम तिफ़ली में पंहिंजे नाने सां कयल वाइदे खे पूरो करे ॾेखारियो। पंहिंजे अहल बैत सां गॾिजी कुर्बानी ॾिनी जिथे उमिरि जी का बि पाबंदी न हुई, छो त करबला जे मैदान में 6 महीननि जे अली असगर खां वठी 80 साल जे हुदैद इब्ने मज़ाहिर बि करबला वारे मोरके ते मौजूदु हुआ। फैला हुआ वो दूर हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जी इमारत केतिरनि ई तारीख़ी दौरनि मां गुज़री आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े ते जीअं ज़मानो पे बदिलियो आहे, तीअं रोज़े जी आराइश बि तब्दील पई थी आहे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जी ज़ियारत करण लाइ
हर साल दुनिया मां लखें अक़ीदतमंद हिते ईंदा आहिनि। हर सांस है हमारी तरफदारी ये हुसैन है, इस लहू में रंगे वफादारी ये हुसैन, ये मातम हुसैन है सरदारी ये हुसैन, ठहरेगा तू जुलूस से आजादारी ये हुसैन। सर पर खड़ी हो मौत रुकेगा न काफिला, रुकेगा न काफिला, सुन ले यजीद अस्र रुकेगी न ये आजाद, रुकेगी न ये आजाद। हम करबलाई 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 है, हम करबलाई करबलाई करबलाई। ये नज़र ईंदड़ मंज़र तिली ज़ैनबिया जा आहिनि। हिनखे तिली ज़ैनबिया उन करे चयो वेंदो आहे त हितां बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा पंहिंजे भाउ खे जंग कंदे ॾिठो हो। बीबी ज़ैनब जॾहिं क़ैदियाणी बणिजी करबला खां कूफे तरफ़ रवानी थियण लॻी हुई, तॾहिं पाण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जे सब्र ऐं सीरत खे अॻिते वधाइण जो अहद कयो हुओ। हिक भेरे पाण पंहिंजे भाइटे इमाम ज़ैनुल आबिदीन सैयद सज्जाद खे मुखातिब थी फरमायो हुयो त पुट छो दिलगीर थियो आई, मुंहिंजूं अखियूं त उन अचण वारे वक़्त खे ॾिसी रहियूं आहिनि जॾहिं तुंहिंजे वालिद जी क़ब्र जो हिते निशान हूंदो ऐं इहो एतिरो अज़ीम निशान हूंदो जिते ज़ियारतुनि जा वॾा मेड़ हूंदा ऐं करबला जी कुर्बानी ते खेसि ख़िराज तहसीन पेश कयो वेंदो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जो पहिरियों गुंबज़ 65 हिजरी में मुख़्तार इब्न अबू अबीदा सक्सी तामीर करायो। 797 हिजरी में सुल्तान अवैस हसन जलेरी पुराणे गुंबज़ जी डिज़ाइन तब्दील कराई। 780 हिजरी में अहमद बिन अवैस ॿिनि मीनारनि जी तामीर कराई ऐं ॿिन्ही मीनारनि ते सोन चाढ़ियो। 1032 हिजरी में शाह अब्बास सफ़वी ज़री ठहिराई, जॾहिं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक जी 1155 हिजरी में नादिर शाह जॾहिं ज़ियारत लाइ आयो त उन रोज़े जी आराइश में वाध आंदी। 1211 हिजरी में शाह मोहम्मद काठियाड़ गुंबज़ सोन में तब्दील कया। 1232 हिजरी में फ़तह अली शाह चांदी जी ज़री ठहिराई ऐं सोन जूं प्लेटूं लॻायूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े में 1366 हिजरी में सैयद अब्दुल रसूल खालसी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जे वट पासे में घर ख़रीद कया ऐं से डराया ऐं पोइ रोज़े जो अङण वधायो। 1398 हिजरी में डॉक्टर सैयदना ताहिर सैफुद्दीन चांदी जी ज़री, 1360 में डॉक्टर ताहिर सैफुद्दीन ओलया मीनार ॿीहर ठाराया। रोज़े जा 4 दरवाज़ा आहिनि। मरकज़ी दरवाज़े खे बाबुल क़िबला चयो वेंदो आहे, जॾहिं त मरकज़ी दरवाज़े जी वट में हिकु उत्तर तरफ़ ऐं ॿिए दरवाज़े जो मुंहुं ओलह तरफ़ आहे ऐं ॿिनि दरवाज़नि जो मुंहुं ॾखिण तरफ़ आहे। इहे दरवाज़ा क़ीमती काठियुनि सां ठाहिया विया आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जो मरकज़ी दरवाज़ो सोन जो ठहियलु आहे ऐं रोज़े जो अङण 15,000 मुरबा मीटर आहे, जॾहिं त रोज़े जी दीवारुनि ते इस्लामी नक़ाशी थियल आहे जंहिंखे ॾिसंदे ज़ियारत कंदड़ हैरान रहिजी वञनि था। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़री मुबारक जे खाॿे तरफ़ 6 महीननि जो अब्दुल्ला इब्न हुसैन जी मरकज़ आहे। अब्दुल्ला इब्न हुसैन जंहिंखे अली अस्कर ऐं बाबुल हवाइज बि चयो वेंदो आहे, जॾहिं त साॼे पासे अली अकबर जी मरकज़ आहे। अली अकबर जी उमिरि 18 साल हुई। संदसि अमड़ उम्मे लैला हुई ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अली अकबर जो चहिरो मुबारक मिलंदो हो। करबला जे मैदान में ख़ानदान रिसालत जो अली अकबर पहिरियों शहीद हो। करबला जे शहीद हज़रत अली अकबर खां सवाइ साॼे तरफ़ ॿियनि करबला जे शहीदनि जूं क़बरूं आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं मदीने मां रवानो थियो हो त साणसि गॾु वॾे अंग में माण्हू हुआ, पर आशूरे वारी राति संदसि साथियुनि जो कुल तइदाद 72 ताईं वञी बचियो हो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे समूरनि साथियुनि वॾे सब्र ऐं क़ुर्बानी जो दर्स ॾिनो, जंहिं करे ई हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे फरमायो हो त मूंखे अहिड़ा साथी मिलिया जेके मुंहिंजे वालिद हज़रत अली अलैहिस्सलाम खे बि न मिलिया। हज़रत अब्बास, ओन, हुर, हबीब इब्न मुज़ाहिर खां सवाइ करबला जा समूरा शहीद हिन हंधि दफ़न आहिनि, तंहिं करे ई हिन जॻह खे गंजे शहीदा बि चयो वेंदो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े जे खाॿे पासे हबीब इब्न मुज़ाहिर अल असदी जी ज़री मुबारक बि आहे। पाण हुज़ूर अकरम जा साहबी हज़रत अली अलैहिस्सलाम जा दोस्त ऐं बनी असद कबीले जा सरदार हुआ। करबला में शहीद थिया ऐं बनी असद कबीले जे माण्हुनि ई खेनि हिते दफ़नायो। हीअ शहादत वारी उहा जाइ आहे जिथे इमाम हुसैन अलैहिस्सलाम आख़िरी सजदो अदा कयो।
61 हिजरी 10 मुहर्रम असुर आशूर इमाम हुसैन अलैहिस्सलाम अहिड़ो सजदो कयो जो ईंदड़ वक़्त ताईं ज़ालिमनि जो कद झुकाए छॾियो ऐं हक़ जी आवाज़ खे हमेशा लाइ बुलंद करे छॾियो। वो शाम जो रोए तिला, वो शाम खौफो इम्तिहान, वो आहटों की दहशतें, वो डूबती परछाइयाँ, तीरो तबर का बर्छियों का कारवां फैला हुआ, वो दूर तक लाशों पर दश्ते बेअमा फैला हुआ।